सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायूं, बोली बजायूं। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे ऐं तव्हांखे पेश नज़र सिंधु दर्शन टीवी प्रोग्राम आहे जिते हर हिकु सिंधीअ खे स्वाभिमान आहे। लगे तो कल जी ही ॻाल्हि आहे। गुजरात जे बड़ौदा शहर में उत्सव जो माहौल हो। हिक पासे हो हरि सेवा सिंधी मीडियम विद्यालय जे 500 एक्स स्टूडेंट्स ऐं एक्स टीचर जी मुलाकात माने गेट टुगेदर जो उत्सव जेको ऑर्गेनाइज कयो मिस्टर लच्छू नोतानी, मिस नीरा मेघानी ऐं भावेश अगनानी जी, जंहिंमें सॼे बड़ौदा शहर जे मशहूर ट्रेडर्स, पॉलिटिशियंस, राइटर्स एंड पोइट्स भी शामिल हुआ। बे पासे हो स्वामी प्रेमदास जी जो मनायल जन्मोत्सव बड़ौदा जे ठालहा दरबार में प्रस्तुति हुई संत साई वासदेव महाराज जी जी। गुजरात जे हिनन उत्सवन के सिंधु दर्शन में मोकलन वारा हुआ असांजा सिंधीअ जा शहदाई श्री हरेश अगनानी जी। महामंडलेश्वर उन्हनि खे ठाहियो वेंदो आहे जे साधु चरित्र ऐं शास्त्रीय पंडित्य ॿिन्ही लाइ समान रूप सां विख्यात हूंदा आहे। भीलवाड़ा राजस्थान जे कपड़नि जे मिलुनि जे लाइ मशहूर शहर। इन ही शहर मां हरि सेवा धाम उदासीन आश्रम जा महंत हंसराज उदासी जीअ खे घोषित कयो वियो महामंडलेश्वर मध्य प्रदेश जे उज्जैन शहर जे अवंतिका नगरी में कुंभ मेले जे दौरान देश भर मां आयल घणेई संत ऐं महापुरुषनि जे मौजूदगीअ में सभिनी श्रद्धालुनि खे मिली आसीस। हिन अवसर ते पंहिंजे उपस्थितीअ सां शोभा वधाई राजस्थान जा शिक्षा मंत्री वासुदेव देवनानी, महिला बाल विकास मंत्री अनीता बड़ेल, इंदौर विकास प्राधिकरण जा सुरेश लालवाणी ऐं ॿिया घणेई इंपॉर्टेंट पर्सनैलिटीज़। इहा ख़बर असां ताईं पहुचाई असांजा सिंधियत जा शहदाई श्री राम टिलोकाणी जी। जेतिरो मज़बूत इरादो ओतिरी वधीक सफलता। बादशाह अकबर जे नवरत्ननि मां हिकु हो मियां तानसेन, जेको पंहिंजनि मज़बूत इरादनि ऐं सुरीली गायकी सां बादशाह अकबर जे महल में ॾिया ॿारे आणींदो हो बरसात। अहिड़ी मज़बूत इरादनि सां 5000 ब्रह्मा कुमारीज़ भाउरनि ऐं भेनरुनि कयो योग महाराष्ट्र जे सूके में बरसात जे आह्वान लाइ ऐं सचमुच थियो चमत्कार पई बरसात लातुर, दुलिया ऐं गोंदिया में। इन मौके ते बीके निकुंज ऐं उन जे साथियुनि जे मज़बूत इरादनि खे अञा मज़बूत करण लाइ पहुता माउंट आबू खां राजयोगी बीके करुणा जी चेयरपर्सन मीडिया विंग, जिन खे साथ ॾियण मां मुख्य हुयूं असां जूं भेनरूं बीके शकू दीदी, बीके नलिनी दीदी, बीके मीरा दीदी, बीके योगिनी दीदी, बीके गोदावरी दीदी, बीके सरला दीदी ऐं बीके सोम दीदी। हिन प्रोग्राम खे मोकिलण वारी हुई आबू खां बीके चंदा। चित्तौड़गढ़ राजस्थान जो सिंधु सेवा संघ नाले ग्रुप ओम शांति धाम भवन जे उद्घाटन लाइ हिकु प्रोग्राम आयोजित कयो, जिन प्रोग्राम में विशिष्ट अतिथि हुआ सांसद चित्तौड़गढ़ सीपी जोशी जी, विधायक श्रीचंद कृपलानी, चंद्रभान सिंह जी, सुशील शर्मा जी ऐं अध्यक्ष हुआ जयराम दास नेभनानी जी। हिन भवन के ठाहिण में वॾो सहयोग मिलियो आर्किटेक्ट दिलीप कुमार बेलानी जी जो ऐं सिविल कॉन्ट्रैक्टर गुमान सिंह राठौड़ जी जो। ख़बर मोकिली वई चित्तौड़गढ़ जे असांजे सिंधियत जे शहदाई श्री जोधराज तनवानी जी पारां। सिंधियुनि जी कोयल मुंबई जी मशहूर गायिका लता भगतियानी जी जे सुहिणनि सुरनि सां सजाई वई सिंधियत जी हिकु शाम कठपुतलियुनि जे लाइ मशहूर प्रदेश राजस्थान जे ब्यावर शहर में हिन सुहिणी ऐं सुरीली शाम खे पंहिंजे उपस्थिति सां सजायो राजस्थान जे शिक्षा मंत्री माननीय वासुदेव देवनानी जी। हिन कार्यक्रम जी सफलता जो श्रेय वेंदो श्री शंकर जुरानी, दयाल आसवानी, सुरेश कुमार देवानी, अशोक गुरबानी ऐं डॉक्टर नरेंद्र आनंदानी। हिन सुरीली संगीत जी शाम खे सिंधु दर्शन ताईं पहुचायो सिंधियत जे शहदाई श्री गंगाराम त्रिलोकानी। फाउंडर मेंबर श्री मोहन बुटानी जी अॼु खां 48 साल अॻु शुरूआत कई सेवानी मेडिकल एड यूनिट जी, जेका मुंबई जे सायन ऐं घाटकोपर एरिया में स्थित आहे, जिते दिलीप बुटानी जी जे नेतृत्व में आयोजित थियो फ्री मेडिकल चेकअप, जिते मरीजन के जीपी यानी जनरल फिजिशियन, गायनेकोलॉजिस्ट, आई सर्जन, ईएनटी सर्जन, होम्योपैथी ऐं डेंटल जी कंसल्टेंसी मिली।
ऐं ॿुधण वारी ॾिसण वारी सम्झण वारी ॻाल्हि ही बि आहे कि हुते असांजा सिंधु दर्शन जे MD श्री हीरू थारियानी जी पंहिंजो इलाज कराइण ऐं आराम फरमाइण बि पहुता। हिन सुहिणी ख़बर खे कैमरे में क़ैद कई सिंधु दर्शन ताणी मोकिलियो असांजी एडिटर एंकर एंड राइटर अफ़साना मुलानी जी। गुजरात जे पावन सुंदर नदी नर्मदा जे किनारे ते वसियल शहर भरूच जे झूलेलाल मंदिर मां अखंड जोत आंदी वई राजस्थान जे भीलवाड़ा शहर में, जिते झूलेलाल मंदिर ऐं साईं आसनलाल मंदिर में मूर्ति स्थापना कई वई। लक्ष्मण दास जी ऐं भगवान दास जी जे सौजन्य सां हिन पावन अखंड जोत जी सुंदर रथ यात्रा कढी वई पाली ऐं बगोद जे विच में, जंहिंमें हज़ारे सिंधियुनि हिन मौके ते निकितल बहिराणे साहिब जे दर्शन सां गॾु भंडारे जो पिणु लाभ वरितो। हिन सुहिणी ख़बर ते नज़र हुई सिंधियत जे शैदाई जोधराज तनवानी जी जी। प्रोग्राम तव्हांखे सुठो लॻियो हूंदो, दिल खे मज़ो आयो हूंदो, असां तव्हांजो दिल बहलायो हूंदो। साईं इहे ई रहनि सिंधी कमाल धमाल बेमिसाल ऐं मालामाल। जय झूलेलाल।